अदाई कणिया गए बि राणी हिकिड़ो ग़रीब हारी हूंदो हो। वीचारो हर पो करे पंहिंजो पेट गुज़रां कंदो हो। उन हारी पंहिंजे बनी में हिंदाणा पोखिया। हिकु ॾींहुं हारी पंहिंजे ज़ाल खे चयो, पंहिंजी ज़ाल खे चयईं वञी हिंदाणा पटे अच त खाऊं। हारी जी ज़ाल बनी ते वञी हिकु वॾो हिंदाणो ॻोल्हे उनखे जीअं पटण लॻी, हिंदाणे खे पटण लॻी त हिंदाणे मां आवाज़ आयो त आस्ते खण आस्ते खण। हारी जी ज़ाल परेशान थी वियो त आवाज़ अलाए किथां आयो। हिन वरी हिंदाणे खे खणण लॻो त हिंदाणे मां वरी आवाज़ आयो आस्ते खण आस्ते खण। हारी जी ज़ाल उहा आवाज़ ॿुधी डिॼी वई, हिंदाणे खे उते ई छॾे भॼंदे भॼंदे मुड़ुस वटि आई ऐं मुड़ुस खे समूरी ॻाल्हि करे ॿुधाईं। मुड़ुस खे चई मां हिंदाणो पटण लॻुसि त हिंदाणे मां आवाज़ आयो आस्ते खण आस्ते खण, उन जे करे मां भॼी हिते तो वटि आई आहियां। हारी ज़ाल जी खे चयो, पंहिंजी ज़ाल जी ॻाल्हि ॿुधी ज़ाल खे चयो चरी थी आई छा, हिंदाणे मां वरी आवाज़ कीअं ईंदो, मूंखे हली उहो हिंदाणो ॾेखार। ॿई गॾिजी ज़ाल मुड़ुस ॿई गॾिजी हिंदाणे वटि आया। हारी अञा हिंदाणे खे खणण लॻो त उन मां आवाज़ आयो त आस्ते खण आस्ते खण। उहो आवाज़ ॿुधी हारी हैरत में पइजी वियो। नेठि हिंदाणे खे खणी घर अची वढऊं त उन मां हिकु सदा मुलूक मासूम छोकिरी निकिरी आई। हारी ऐं उन जे ज़ाल खे औलाद थींदो कोन हो। तन कुदरत जे तरफ़ां मिलियल हिन सुहिणी छोकिरी खे पंहिंजी धीउ करे सम्झियो ऐं खेसि घणी लाड कोड सां पालण लॻा। छोकिरी अॼु नंढी सुभाणे वॾी, नेठि अची जुवान थी। छोकिरी अहिड़ी सुहिणी जो सॼे मुल्क में संदसि हाक पइजी वई। माण्हू अणॾिठे आशिक थी पिया। हारी खां वॾा वॾा माण्हू अमीर अमरा छोकिरी जी संग घुरण लॻा, पर हारी सभिनि खे जवाबु ॾिनो। नेठि उहा ॻाल्हि बादशाह जे कननि ताणी वञी पहुती। बादशाह छोकिरी जो हुस्न ॿुधी मतसि अणॾिठी आशिक थी पियो ऐं हारी ॾांहुं नियापो मोकिलियईं। बादशाह हारी ॾांहुं नियापो मोकिलियो त छोकिरी जो संग मूंखे ॾे त आउं तोखे हेॾे छॾींदुसि, न त ज़ोरी बि खणाए वेंदुसि। हारी जॾहिं उहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं दिलि में ख़्यालु कयो बादशाह सां कहिड़ो ज़िद हलंदो, तंहिं करे चवराए मोकिलियईं। वज़ीर खां चवराए मोकिलियईं त हीअ त भाग जी ॻाल्हि आहे, मां बादशाह खे संग ॾियण लाइ तयारु आहियां। भली बादशाह शादी जो तयारियूं करे। बादशाह उहो ॿुधी ख़ुशि थियो ऐं वॾे धाम धूम सां शादी करे हारी खे इनाम इकराम ॾेई छोकिरी खे पंहिंजे इमालात में वठी आयो। बादशाह जे ॿिनि राणियुनि जी अहिड़ी सूरत मुंड नंढी नेटी राणी ॾिठी, से त ॾिसण सां अंदर में जली कोयलियूं थी वियूं। दिलि में ख़्यालु कयूं बादशाह जा समूरा राज़ हाणे हिन ते थी वेंदा, असां त पुॼंदो बि कोन, तंहिं लाइ कुझु करणु घुरिजे। थियो बि ईअं जो बादशाह जो ॾींहुं राति नई राणी सां रेज रहण थियण लॻी। अॻी राणी जो मुंहुं ॾिसण में छॾे ॾिनी। थोरे घणे ॾींहंनि खां पोइ नई राणी खे उमीद वारी थी। अॻियुनि राणी उहा ॻाल्हि ॿुधी सो हेकारी सड़ी वियूं ऐं हिन खे फिटाइण ऐं जुदा करण लाइ पचाइण लॻियूं। ॾाढा ताल मकर थोड़ा फेड़ा कयूं, पर हथ कुझु बि कोन थियो। हिक ॿिए खे चवण लॻियूं जंहिंजो पीउ न माउ ऐं बुन न बुनियाद, जाए फुटे हिंदाणे मां, तंहिं ते कंहिंजो जादू कीअं चले। आख़िर हिननि सभिनी गॾिजी पाण में सलाह कई। हिकु वॾी भला धोती रन घुरायूं जेका ज़ाहिर में ज़ाहिद आणी ऐं अंदर में इबलीस हुई। उनखे वॾा इनाम इकराम ॾेई ऐं वधीक दम दलासे में रखी खेसि नई राणी जा राज़ वठण लाइ रवानो कयूं। हीरन वॾी धोती हुई हिन अणजान राणी वटि आई ऐं ओभारियूं लाइ वारियूं ॻाल्हियूं ॿुधाई, खेसि असुल हक़ीक़त ऐं अहवाल पुछण लॻी। हिन विच अचण वञण शुरू कयईं। थोरे घणे ॾींहंनि खां पोइ नई राणी हिन जी फ़रेबी ॻाल्हियुनि में फासी पई। हिन सां पंहिंजी हक़ीक़त बयानु करण में वेही रही। चई नानी आऊं त हिंदाणे जा ई आहियां, पर उहा ख़बर कान अथमि त उन में कीअं आयुसि। बाक़ी मां त हिंदाणे जा ई आहियां। बाक़ी एतिरी सां सुध अथमि त मुंहिंजो साह हार जे मोती में आहे ऐं उहो मोती जेसिताईं सलामत हूंदो तेसिताईं आउं बि सलामत आहियां, पर जे उहो मोती हथां वियुमि त पोइ जहिड़ी जाइज़ तहिड़ी न जाइज़।
दूती उहा ॻाल्हि ॿुधी चवण लॻी, राणी खे चवण लॻो, अमा उहा हार भला तो वटि रखियल आहे या कंहिं ॿिए हंधि? हिन चयो, हाओ अमा, उहा हार मुंहिंजे सिर सां आहे, मूं वटि रखियल आहे, ॿियो केरु उनखे एतिरो सांढे कीअं रखंदो? दूती पोइ हेठां मथां वठी उनखे चयो, अमा तूं मासूम ॿार जवानी जो ओसीड़ो घटि साह जहिड़ी शइ किथे विञाए न छॾी, कीअं मूं जहिड़े पोड़ी नानी वटि हथीको करे रखी छॾ। हा ही ॾिस, पितल जी कूड़ी मुंडी आहे, पर पड़ नानी जे हथनि जी निशानी आहे, साह सांढे अचांसि पियो। वेचारी वसूड़ल राणी दूती जी दाम में फासी पई, हार कढी हिन खे रखण लाइ ॾेई छॾियईं। पोड़ी ॾाइण हिन खां हार वठी वेंदी रही ऐं पोइ हाणे हिन जी पहाजण खे ॾिनई। राणी हार ॾिसी ॾाढा ख़ुशि थी, पर असुल मोती कहिड़ो जंहिंमें हिन जो साह हो तंहिंजी का ख़बर ई न हो। सो छा कयूं जो हार खे ॿीणो टीणो करे खते में वेड़े उनजे मथां ॿमणो ॿार ॾेई उते काबू करे छॾियूं। उते वेचारी नंढी राणी जो अची साह घुटजण लॻो ऐं कुरड़ी वांगुरु फत करण लॻो। जाते थी मुसीबत हथनि सां वाही अथमि, पर कुझु ई न सघी। बादशाह उहा हालत ॾिसी ॾाढो परेशान थियो ऐं खांडस वसियत पुछण लॻो। राणी चयो, बादशाह सलामत, मुंहिंजी हाणे मोकिलाणी आहे, अवां मुंहिंजी मैयत खे पूरायो मतां, पुराण बदिरां मूंखे कंहिं कोठी में रखी छॾियो, दरवाज़ो बंदि कराए छॾियो। बादशाह खे ॾाढो ॾुख थियो ऐं का आलीशान कोठी में राणी जो लाश पलंग ते रखी कोठी बंदि कराए छॾी। राणियूं ॾाढियूं ख़ुशि थियूं ऐं पाण में खिलण लॻियूं। बादशाह खां बि थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ नंढी राणी दिलि तां लही वई। राणनि खे ख़ौफ़ लॻो त किथे हार चोरी न थी वञे। सो छा कंदियूं हुयूं जो रोज़ानो राति जो उनखे खोले पाण वटि रखंदियूं हुयूं ऐं जॾहिं राति जो उनखे खोलंदियूं हुयूं त होॾां नंढी राणी खे बि साह पइजी वेंदो हो ऐं ॾींहं जो वरी हार जो दॿजण सां हिन जो साह घुटिजी वेंदो हो। हू लाश बणिजी वरी उते जो उते पियल रहंदो हो। अहिड़े तरह के ॾींहं गुज़री विया। 10 महीननि बाद राणी खे उन कोठी में पुट ॼाओ, जंहिंखे हू राति जो होश में अचण खां पोइ खीर बि पीआरींदी हुई ऐं प्यार बि कंदी हुई। अहिड़े तरह जॾहिं उहो शहज़ादो सम्झ जहिड़ो थियो तॾहिं हिन सां समूरी हक़ीक़त बयानु करे चयईं, पुट जॾहिं जवान थी त ज़रूरु पंहिंजे पीउ बादशाह खे वञी ॾिसजांइ ऐं हीअ ॻाल्हि करे ॿुधाईंसि। हिकु ॾींहुं बादशाह खे अची दिलि में ओचितो ख़्यालु थियो, वञी ॾिसां सही त कोठी में मुंहिंजी ज़ाल जो कहिड़ो हाल थियो आहे। सो उहा ख़्यालु करे वञी कोठी जो दर खोलियईं। छा ॾिसे? कोठी अंदरि ॾिसे त छोकिरो वेठो रांदि करे, संदसि ज़ाल अॻे वांगुरु सुती पई आई। छोकिरे जो दरवाज़ो खुलंदो ऐं बादशाह खे उन मां ईंदो ॾिठो। सो चिरक भरे अमा अमा कंदो वञी माउ खे चंबड़ियो। बादशाह खे हैरत वठी वई, बुत बणिजी बीही रहियो। गुज़िरियल वक़्त जूं ॻाल्हियूं यादि अचणु लॻुसि। बीठे बीठे सिजु लही वियुसि। जॾहिं राति थी, राणी उथी वेही रही। बादशाह जो हक़ पियसि, सो दांह करे अची हिन सां मिली। बादशाह खे एकारे हैरत वठी वई ऐं खाइणु हिन रीति मरण ऐं वरी जीअण ऐं ॿार बाबति पुछी। राणी खेसि पंहिंजे ॿार ऐं पंहिंजी समूरी हक़ीक़त करे ॿुधाई। बादशाह हक़ीक़त ॿुधी अवल त सोच ऐं वीचार में पइजी वियो। दिलि में सोचियईं त जेकॾहिं हिन ॻाल्हि जी राणियुनि खे ख़बर पइजी वई त पोइ मतां उन हार ऐं मोती खे ज़रा ज़रा करे न छॾनि ऐं राणी हिते ई मरी वञे। तंहिं करे ही सठि सटियईं जो हिकिड़ी चालाक पैनू फ़क़ीर खे सॾाए अकेलाई में चई तूं सुभाणे सवेर अची मुंहिंजे मला जे दर ते सीन हणी हिकु हार जी घुर कजां ऐं उहो बि जेसि ताईं हू हार तोखे न मिले तेसि ताईं न वञ ऐं भित बणिजी मालात में बीठो रहिजां। पोइ जॾहिं हार तोखे मिले तॾहिं उहा मूंखे आणे ॾिजां ऐं उन हार जे एवज़ तोखे माला करे छॾींदुसि। फ़क़ीर खे ॿियो भला छा घुरिजे। सो ॿिए ॾींहुं सुबुह सवेर ई वञी दरवाज़े ते सीन हणी भित बणिजी बीही रहियो। कुझु वक़्तु गुज़री वियो ऐं बादशाह बि दरबार मां मालात में आयो।
उन फ़क़ीर खे मला जे दरवाज़े ते बीठल ऐं सदाऊं हणंदे जो ॾिठईं। सो मुंहं जी पकाई करे राणनि खे चयईं, वीचारो फ़क़ीर केॾे महिल खां दर ते बीठो सदाऊं करे, अवां उन खे को न को हार खणी ॾियो। राणी घणो ई नटायो, पंहिंजो हार भला सभिनि खे प्यारो हो, कंहिंजो दिलि ई न पियो उतरे। सो बादशाह जे चवण ते नेठि सलाह करे छहनि राणनि सलाह करे उहो हार फ़क़ीर खे ॾिनो। फ़क़ीर फीरो खाई हार बादशाह खे ॾेई इनाम वठी ख़ुशि थी वापसि हले वियो। बादशाह उहो हार आणे पंहिंजे पुट राणी जे गिची में पातो। उहो अॻे खां अॻरी उथी वेही रहियो। पोइ बादशाह उन राणियुनि खे पंहिंजे पुट समेत वठी आणे मालात में विहारियो। राणियुनि जूं हालत ॾिसी सो पंहिंजे कए ते परेशान थियूं, बादशाह जे पेरनि ते किरियूं, ज़ारो कतार रोई माफ़ी घुरण लॻियूं। बादशाह खे हिननि जी आज़ियन ऐं नियाज़ियन ते हराम अची वियो। उन्हनि तां फांसी जी सज़ा माफ़ करे खेनि तलाक ॾेई ख़ाली हथे मुल्क निकाली ॾेई छॾियईं। ऐं पोइ राणी बादशाह पुट समेत ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण लॻा। इते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों, उम्मीद कयां थो ही कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते अञा नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तों, मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।